जी आऊं हिन वक्त मौजूद आहियां हाकड़े दरिया के पेट में। सब खां पहिरीं आऊं अव्हांखे हाकड़ो दरिया ॾेखारींदुसि यकी ही जंहिंजे विच में बिल्कुलु आऊं हिकिड़े हथरादू ॾिनल बंद ते बीठल आहियां हाकड़े दरिया जो गेट बंद करण जे लाइ। हिन कैमरा सां आऊं तव्हांखे ॾेखारींदुसि त ही हाकड़ो दरिया आहे जेको सॼो खैरपुर खां वठी नौशरो फिरोज़ सांगड़ उन खां सवाइ उमरकोट वीरपुखास ऐं ॿियनि ज़िलनि जो पाणी खणी जॾहिं हिन जॻह ते पहुतो आहे। ही बिल्कुलु पेट आहे हाकड़े दरिया जो। हाकड़ो जेको पाणी जो कुदरती वहिकिरो आहे जेको हिन वक़्तु तव्हां ॾिसंदो त तमामु घणो तारू तार छोलियूं पियो थो हणे। उन छोलियूं हणंदड़ हिन हाकड़े जो पाणी केॾांहुं वेंदो उन जे लाइ तव्हां ॾिसंदा हूंदो त हीअ बिल्कुलु साम्हूं जेका नज़र अचे थी इहा तव्हां सम्झंदा हूंदो त पुल आहे, पर इहा पुल न आहे, पर इहो हाकड़े दरिया जे पेट खे हथरादू सीमेंट जो बंदि ॾिनल आहे। इहा हिकिड़ी पुल जे ज़रिए सीमेंट जो बंदि ॾेई इतां हिन हाकड़े दरिया खे मुकमल तौरु जेको आहे उहो बंदि कयो वियो आहे, जंहिंजे करे हाकड़ो दरिया हाणे हितां खां मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां घारा पियो हणे ऐं हीअ अॻिते हली जेको आहे हिकिड़ी वॾी तबाही आणींदो, ख़ासि तौरु हिन बेल्ट में मोराणे इन क़िस्म जा जेके ॿिया इलाइक़ा अचनि वता वञनि उन्हनि जे विच में। हाणे हिन हाकड़े दरिया खे बंदि करण खां पोइ हीअ जेका इंजीनियरिंग थी आहे हाकड़े दरिया खे बंदि करण खां पोइ हिते अची हाकड़े दरिया आख़िरी ख़तमु थिए थो। उन खां पोइ जेका इंजीनियरिंग थी आहे उहा आऊं तव्हांखे थोरो अॻिते हली यकीनन ॾेखारींदुसि त किथे उहा थी आहे। हिकिड़ो आऊं थोरो अॻिते निकिरी वेंदुसि ऐं अव्हांखे उहा जॻह ॾेखारण थो चाहियां जंहिं जॻह ते हाकड़े दरिया खे बंदि कयो वियो आहे। हाणे हीअ हाकड़ो दरिया जो विच पेट आहे। हिन पेट जे मथां हीअ सीमेंट जो दिको आहे, हिन दिके तां आऊं गुज़रां थो पियो ऐं हाकड़े दरिया जे बिल्कुलु पेट खे पुल खे जेको आहे उहो बंदि कयो वियो आहे। किथां बि उनजो पाणी जो निकाल जेको आहे कोन्हे, पर हिकिड़ो रस्तो कढियो अथनि त हिन हेॾे वॾे दरिया जो हेॾो वॾो पाणी जेको आहे उहो कढिजे केॾांहुं वञे केॾांहुं। उन जे लाइ हिते जेका इंजीनियरिंग थी आहे उहा अव्हांखे आऊं थोरी हिकिड़ी मामूली इंजीनियरिंग ॾेखारियां थो। उहा हीअ थी आहे त हीअ मामूली हिकिड़ी कसी मुंहिंजी कैमरा सां तव्हांखे ॾेखारींदुसि हिकिड़ो नंढड़ो वहिकिरो वञे थो। हीअ वञी हिन सां गॾु जेका LBOD अचे पई, हीअ बिल्कुलु हिन सां किनारे सां गॾु LBOD अचे थी। उन LBOD में ही मामूली पंहिंजो असां ॾेखारींदासीं त हीअ जेका कसी आहे उहा यकीनन नज़र अची वेंदी ऐं शायदि उनजे आॾो न ईंदो हुजां त हाणे हितां पाणी हेॾे वॾे दरिया जो पाणी जेको आहे उहो निकाल करण जे लाइ हीअ हिकिड़ो नंढड़ो को 5-7 फुट जो नंढड़ो हिकिड़ो जेका आहे उहा नाली ठाही वई आहे त उन मां हुन पाणी छॾियो वञे। पर उन जे मुक़ाबले में जेको ही कुदरती हुनजो गस हो, यानी हिन मुंहिंजे जेको साॼे हथ ते तव्हांखे ॾेखारींदुसि त हीअ कुदरती गस हुयो। उन कुदरती गस खे हीअ जेका पुल नज़र अचे थी इहा पुल न आहे, पर इहो सीमेंट जो दिको आहे। इन दिके खां हिन खे मुकमल तौरु बंदि कयो वियो आहे त जीअं हिन जो पाणी